अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में। त ग़ुलाम पंहिंजो भेण जो संग अपना हाल खे न पियो ॾियणु चाहे। दोस्तों उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त रबनि वारनि उहो संग कहिड़े वसीले सां वरितो आहे। हिन खां पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि। ग़ुलाम खे उहो अंजाम ॾेखारियऊं जंहिंजो उहो हक़दार हो। जीअं त अॼु हुननि खे ॿूथ ॿधी ॿिन्हिनि ज़ाल मुड़सनि खे ॾाढी मार ॾेई भञ ॾेई